ही वट वठा छाजी हुई? खैरा कुछ भी नहीं। तव्हां सब वञी आराम कयो, मां हिते बीठो आहियां। वञो। ॻोठ सॼो ॿरी उथियो आहे, तूं चवी थो त खैर आहे? गलती मां वारस खां फायर थी वियो, पोइ भुल में ॿियनि बि फायर कया। मां चवां थो निकिरो हितां, निकिरो हितां। हलो। तव्हांजी अजीब ॾाढ मूर्ति आहे। हिकु त अजाया फेर कयो था ऐं सॼे ॻोठ जी निंड था पिटायो। वरी जेकॾहिं असां अची जांच कयूं था त हथियार बि असांजे मथां सिधा। न ॼाण त अलाए कॾहिं फ़ैसिलो थींदो ऐं हिननि हथियारनि मां अलाए कॾहिं असांजी जान छुटंदी। वारिस हाणे असां वञूं था आराम करण। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजो, असांजो आराम फिटायो। हलो जेको हिननि जी इज़त कंदो आहे न, ही लांग ई उन मथां वराईंदा आहे। तमामु जल्द कालो हिननि खे पादरनि हणण वारो अचे थो। साईं, तव्हां परेशान न थियो, ग़लतीअ में फायर थिया हूंदा, वाट करे आराम कयो। रुखसार बेगम, हाणे आराम त हिननि अखियुनि खां मोकिलाए वियो आहे। हर वक़्तु मूंखे पंहिंजी बर्बादी ऐं क़ौम जी जाहिलियत ते रोअण थो अचे। साईं, जॾहिं तव्हांखे इहा ख़बर आहे त इहे जाहिल सुधरण जा आहिनि ई न, त पोइ तव्हां पाण खे उन्हनि जे करे परेशान छो था करियो? मुंहिंजो रत टुचके थो, ईअं सम्झ त मुंहिंजो रत सड़े थो त जीअं मां सोचां थो तीअं ही माण्हू छो नथा सोचनि, पंहिंजे हक़नि लाइ छो नथा विढ़नि? छो चंद ज़ालिमनि जे अॻियां पंहिंजा गोॾा खोड़िया अथनि? आख़िर हीअ क़ौम कॾहिं गैरत कंदी? ज़ालिमनि जे अॻियां गॾिजी हिकु दीवार थी बीहंदा या अञा सालनि ताईं ढोल वॼे ऐं दोसूं बीहे जी चवणीअ ते अमल कंदा रहंदा? रुखसार बेगम, तूं ई ॿुधा, छा ज़िंदा क़ौम ईअं हूंदियूं जीअं असां हूं? चंद ज़ालिमनि जे अॻियां हथ ॿधियूं बीठा आहियूं। जेसि ताईं असां पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि खे तरजीह न ॾींदासीं न, ईअं ई बर्बाद थींदा। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।